अस्सलाम वालेकुम, मां आहियां असलम हैदर। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी गिरफ़्तारी इन अहम मामले ते मां तव्हांखे इन जा अहम पासनि ते ॻाल्हि ॿोल करण जी ज़रूरत आहे। हीअ एॾो सवलो मामिलो न आहे त ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जेको सियासी अॻुवान आहे उन जी गिरफ़्तारी ऐं उन ते कूड़ियूं FIR दाख़िल कयूं वियूं आहिनि। हीअ एतिरो मामूली न आहे, ग़ैर मामूली मामिलो आहे। ग़ैर मामूली आहे त हाणे हीअं ज़ाहिरी तौर ते इहो ॾिठो थो वञे, मिसाल तौर बार्डर में FIR कटिजी वञे, उन जे मथां ॾोकिरीअ में कटिजी वञे, मुख़्तलिफ़ शहरनि में FIR फुर्जूं ऐं ॿियो उन जे मथां दाख़िल कजनि। हथकड़ियूं हणी वज़ीर आज़म जो पुटु बि ग़ुलाम मुर्तज़ा जतोई सिंध जो वॾो ज़मींदार, पाण वॾो सियासतदान, पाण मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ारतुनि उहिदनि ते रहंदड़ सॼी फैमिली हिकु इज़त लाइक़ु एतिराम लाइक़ु, उनजो किरदारु इंतिहाई समाज दोस्त, सिंध दोस्त, वतन दोस्त ऐं तमामु वॾो पॉज़िटिव रोल रहियो आहे उन्हनि जो। उनखे छो ज़रूरत पई आहे त उनखे ईअं गिरफ़्तारी हथकड़ियूं हणी ऐं उनखे इन अंदाज़ में पेश कजे ऐं उनखे हिकु वॾे सियासतदान ख़ानदान जे हिकु इंतिहाई अहम जेको लीड करे पियो उन माण्हूअ खे दहशतगर्द स्टाइल में करे पेश कजे। इन जे पुठियां जेके सबब साम्हूं असांखे नज़र अचनि था त हीअ मामूली न आहे त इहो ज़ाहिरी तौरु बसि हथकड़ियूं लॻियूं ऐं FIR दाख़िल थी वियूं। इन जे जेके पस मंज़र में पुठियां मामला आहिनि उहे इंतिहाई अहम नज़र अची रहिया आहिनि। इन जे पुठियां तमामु वॾी साज़िश नज़र अची रही आहे। ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ खे प्रेशर छो आहे, छो आख़िर उनखे इन अंदाज़ में गिरफ़्तार कयो वियो आहे, उनखे छो हिरासां कयो पियो वञे, इन फैमिली खे छो परेशान कयो पियो वञे, छाजे करे? छो जो सिंध में ज़मीनुनि ते अखि उहा असां तव्हांजे साम्हूं आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं समूरी जेके ज़मीन आहे, दादू जी ज़मीन हुजे, जामशोरे जी हुजे, लाड़काणे जी हुजे, सॼी ज़मीन नवाबशाह, सांगड़, बदीन, सॼी ज़मीनुनि ते कंहिंजी अखि रही आहे, कीअं कब्ज़ा रहिया आहिनि हुते। सिंध में जेको वॾे ज़मीन आहे, ज़मींदारी आहे, उहा ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई वारनि जी रही आहे। जीअं त अॼु हिन मुल्क जा ज़मींदार ॿिया आहिनि, जीअं अॻ में चवंदा हुआसीं सॼे मुल्क जो वॾे में वॾो ज़मींदार ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई आहे, पर हाणे हिन मुल्क जा ॿिया वॾा में वॾा ज़मींदार ॿिया आहिनि, ॿियूं धुरियूं आहिनि ऐं उहा असां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उहे कहिड़ियूं धुरियूं आहिनि। पर जीअं त ग़ुलाम मुर्तज़ा जतोईअ जे ख़ानदान वटि बि तमामु वॾी ज़मीन आहे। हाणे इहो जेको सॼो प्रेशर आहे उन जे मथां, इहो प्रेशर वधायो पियो वञे, अञा फैमिली ते प्रेशर ज़रिया था चवनि अञा वधंदो। ज़रिया इहो बि चवनि था त इहो प्रेशर इन जे पुठियां तमामु वॾी प्लानिंग्स आहे, तमामु वॾियूं साज़िशूं आहिनि। छा वफ़ादारियूं मटाइण लाइ, पंहिंजे तरफ़ आणण लाइ या अहिड़े क़िस्म जा हथकंडा आहिनि, या इन जे पुठियां सिंध जे अंदरि जेकी उहा लहर हली आहे कारपोरेट फार्मिंग वारी, तमामु वॾी ज़मीन सिंध जी उन्हनि जे हवाले कई वई आहे, उन कंपनी सरकार हवाले कई वई आहे, उहा लखे एकड़ आहे। त हीअ ख़ानदान वटि बि तमामु वॾी ज़मीन आहे। त छा इहो सवाल साम्हूं पैदा थो थिए त छा जेकी ग़ुलाम मुर्तज़ा जतोई वारनि वटि ज़मीन आहे, हिकिड़ी ज़मीन उहा जेकी उन्हनि वटि लिखत में आहे, ॿियो उन्हनि जी जेकी ज़मीन हज़ारे एकड़ जॾहिं उन्हनि जी केटियुनि में वञिजे थो त उहा जेको मोहड़ हूंदो आहे उहो बि उन्हनि जे हवाले हूंदो आहे। त हाणे छा इन ते ई मामला सॼा इन तरफ़ खॼी वञनि था त किन माण्हुनि ते प्रेशर्स वधाइजे, ज़रिया इन तरफ़ बि इशारो कनि था असांखे त छा इहो सॼो प्रेशर्स वधाइजे त उन जेकी ज़मीन आहे उहा अगरि उन्हनि जे हवाले करे छॾिजे त उन ते ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़ामोश रहे, उन ते बिड़क बि न कढे ऐं चवे त हा इहा सरकारी ज़मीन आहे खणी छॾियो तव्हां। हिकिड़ो इहो पासो आहे। ॿियो इहो पासो आहे त इतला इहे बि आहिनि त ॿिया जेके ज़िला आहिनि, इहे गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो अञा वधंदो। ॿिया बि सिंध जा ज़मींदार इन तरफ़ ईंदा। मां अॻ में टैक्स मड़िया विया आहिनि, मुख़्तलिफ़ हुरबा हलाया पिया वञनि, टैक्स वैक्स मड़े सिंध जे ज़मींदार खे परेशान कयो वेंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे कारपोरेट फार्मिंग वारनि वटि जदीद मशीनरी आहे ऐं उहा जेको उपत खणंदी, जेको उनखे फ़ाइदो थींदो उहो तमामु घणो थींदो ऐं उन जे करे उहो ॿाहिरि बि सॼो फ़सुलु उन्हनि जा वेंदा। सिंध जो ज़मींदार, सिंध जो आबादगार
पिनण ते परेशान हूंदो, मजबूर थी वेंदो, त उहो आख़िर में पंहिंजी ज़मीन हूअं बि अॻियां पोइ इहे ई नज़र अची रहियो आहे त आख़िर मजबूरनि जॾहिं उन वटि पाणी बि न हूंदो, जेको पाणी ईंदो उहो स्पेशली उन्हनि ख़ासि तौरु उन्हनि ई ख़ुशूसी उन्हनि माण्हुनि खे मिली वेंदो, ऐं सिंध जे ज़मींदार खे पाणी बि न मिलंदो, छो जो सिंध में जेको ज़मींदारी तबिको आहे उहो माना अक्सरियत ईअं चइजे 80 सैकड़ो 5 एकड़ 10 50 एकड़ उन वटि अगरि पाणी बि न ईंदो, फ़सुल बि हुननि जा जदीद मशीनरी सां सुठा फ़सुल थींदा, त पोइ सिंध जो ज़मींदार वटि हल कहिड़ो हूंदो? हल इहो हूंदो त आख़िर उहो मकाते ते इन्हनि ई धुरियुनि खे ॾेई छॾींदो, सालनि लाइ इन्हनि जे हवाले करे छॾींदो, त तव्हां कयो छो जो हुनजे वस जी ॻाल्हि न हूंदी। उन तरफ़ मजबूर, हिकु तरफ़ टैक्स, ॿिए तरफ़ पाणी न हुजे, कुझु न हूंदो, त आख़िर मजबूरनि इन्हनि ई धुरनि हवाले, इन ई कंपनी हवाले सिंध जो ज़मींदार खे मजबूर कंदा, त उहो बि ॾेई छॾींदो। त हीअ जेको वॾा ज़मींदार आहिनि सिंध जा, त छा हीअ मामिलो उन तरफ़ वञी रहियो आहे त इहे ज़मींदारनि खे परेशान कजे, मुंझाइजे, मजबूर कजे, उनजी ज़मीन ते छा अखा, वफ़ादारियूं मटाइण लाइ अखा, त इहो ई वॾो ख़ानदान आहे सियासी तौर ते, इन्हनि ते प्रेशर वधाइजे त इहो उन जेकी सरकारी हुक्मरान धुर आहे उन तरफ़ अचे ऐं उन्हनि सां डील करे ऐं उन्हनि जे हवाले थी वञे। त अहिड़े क़िस्म जूं जीअं त जमहूरियत में मुख़ालिफ़ धुर मौजूदु हूंदी आहे, ऐं हमेशह जमहूरियत जो हुस्न आहे, इलेक्शन थींदी आहे, कुझु धुरियूं खटींदियूं आहिनि, कुझु हाराईंदियूं आहिनि, पर बदक़िस्मतीअ सां असां वटि अगरि जेको माण्हू हाराईंदो आहे, मुख़ालिफ़ धुर हूंदी आहे, उन ते तमामु वॾा प्रेशर हूंदा आहिनि। हाणे जेको ज़रई टैक्स हो, उन में जेके टैक्स उगाइण जो तरीक़ेकार आहे, उहो टैक्स ऑफिसर कीअं ईंदो, ऐं उन अगरि उते हू पंहिंजी मर्ज़ीअ सां उनजे मथां टैक्स हणंदो, सज़ा ॾियण जो उनजे मथां इख़्तियार हूंदो, त उनखे सज़ा ॾींदो, सियासी इंतकाम बि उहो वठण जो हिकिड़ो हुरबो साम्हूं ऑफिसर थी सघे थो, त हिन कंहिं आबादगार ज़मींदार खे गिरफ़्तार कराए ऐं जेल हवाले उनजे थ्रू करे छॾिजे। त अहिड़े क़िस्म जा जेके हथकंडा थियनि था, उन सां जेको हीउ इंतकाम वारो सिस्टम आहे उहो इंतिहाई ख़तरनाक आहे सिंध जी सियासत लाइ, जमहूरियत लाइ, ख़ुदि हिन समाज लाइ। हिक ॿिए खे क़बूल कजे ऐं सियासत में अॼु हुक्मरान धुर ते ॿी आहे, सुभाणे उहा अपोज़िशन में बची सघे थी, त पोइ छा थिए ईअं त पोइ वरी जॾहिं हू अपोज़िशन में अचे त वरी हीअ हुक्मरान धुर जेकी ॿी उन दौर में हुक्मरान धुर हुजे, वरी उन खां इंतकाम वठे। हाणे इन क़िस्म जी सियासत दुनिया तेज़ी सां अॻियां वधी रही आहे, तमामु वरी तेज़ी सां टेक्नोलॉजी खे साम्हूं आणनि पिया, तेज़ी सां वधे पई। असां वटि अञा ताईं हीउ मामिलो आहे त हिक ॿिए खां हिन अंदाज़ में, सो हीउ मामूली मामिलो न आहे। ख़ुदि असीं अगरि पीर पागारो तरफ़ वञूं था त हीउ मामूली न ख़ानदान आहिनि, न मामूली माण्हू आहिनि, इन पुठियां तमामु वॾियूं इन्हनि जो जेको अवाम आहे, इन्हनि सां मुहबत कंदड़ माण्हू आहिनि, त हिकु तमामु वॾी ताक़त आहे सिंध में। इहे हक़ीक़तूं आहिनि, इनखे क़बूल करणु घुरिजे। त अगरि हीउ मामिलो वरी इंतिशार तरफ़ वञे, तहरीकुनि तरफ़ वञे, एहतिजाज तरफ़ वञे, अॻई मुआशी प्रॉब्लम्स हिते मौजूदु आहिनि जिते माण्हू मानी गभे लाइ ऐं पाणीअ लाइ एहतिजाज करे रहियो आहे, चोलिस्तान कैनाल लाइ, इन तमूरनि लाइ, त छा हीउ समूरो भला रुख मटाइण लाइ का साज़िश कई पई वञे त जेके तहरीकूं हलनि पियूं चोलिस्तान कैनाल लाइ उहे ॿिए तहरीकुनि जी तरफ़ हली वञनि, त इहे सभु इन तरफ़ ई आहिनि। इन समूरनि मामलनि ते गौर वीचार जी पढ़े ॻढ़े माण्हू खे ज़रूरत आहे। ऐं ख़ुदि जेके परदे जे पुठियां केरु बि हुजे, पर ज़ाहिरी तौरु हुक्मरान धुर जेकी सिंध में मौजूदु आहे उन ते ही सॼी ज़िमेवारी अचे थी त हिन मामले खे हू कीअं थी हैंडल करे, या हिन मामले खे अञा जहिड़े अंदाज़ में ख़राबु करे रही आहे। ग़लति सलाहूं जेके वक़्तु कंहिंजूं आहिनि, कंहिंजा फ़ैसिला आहिनि करे अञा बि हिनखे ख़राबु कयो वञे, अञा बि गंदो कयो पियो वञे सियासत खे तमामु वॾी। इन अंदाज़ में अगरि गंदगी सियासत माज़ीअ में इबादत, हाणे गंदगी सफ़र एतिरी गंदगी अची वञे जो को बि माण्हू कंहिंजी इज़त महफ़ूज़ न हुजे, त सिंध जो समाज, सिंध जी सियासत, हिन मुल्क जी सियासत कहिड़े तरफ़ ईंदी? हीअ तमामु वॾा सुवाल आहिनि। सो ग़ुलाम रसूल जतोई जी गिरफ़्तारी का मामूली गिरफ़्तारी न आहे, ग़ैर मामूली गिरफ़्तारी आहे, जंहिंजे पुठियां तमामु वॾी प्लानिंग्स मौजूदु आहे जेके असांखे सम्झण जी ज़रूरत आहे।